ख़ासि करे ॻाल्हि कयूं पंहिंजे सिंध जी ऐं सिंध जे तरक़ीअ जी, त तरक़ीअ में हथ वठाइण ऐं तरक़ी कराइण में जेतिरा इनिशिएटिव पाकिस्तान पीपल्स पार्टी वरिता आहिनि ओतिरा कंहिं बि पार्टी न आहिनि वरिता। BISP हुजे या वरी पिंक स्कूटी हुजे या वरी पिंक टैक्सी हुजे या वरी रेड बसिस हुजनि, असांखे हर तरफ़ इंफ्रास्ट्रक्चर ठहंदे नज़र पियो अचे, ग्रीन लाइन सर्विस नज़र पई अचे ऐं खोड़ सारियूं ॿियूं शयूं आहिनि जेके अञा हलंदड़ आहिनि ऐं उहे प्रोसेस में आहिनि, पर जल्दी कंप्लीट थी वेंदी। पर हिन पिंक स्कूटी ते ॻाल्हाइण ज़रूरी आहे मुबशिर। बिल्कुलु इहे ई आहे, जीअं तव्हां चयो ॻाल्हि सिंध जी कयूं। सिंध यकीनन सूफ़ियनि जी धरती, मोहबत प्यार जी धरती, जितां हर इंसान कोशिश कंदो आहे जितां प्यार मोहबत ॾिजे। ऐं हाणे असां ॾिसूं पिया हिन सिंध जी धरतीअ ते, हिन सरज़मीन ते इलाही सुठा इनिशिएट थियनि पिया। इहे इनिशिएट हर हवाले सां असांखे ॾिसण में नज़र अचनि पिया। जीअं सभा ॿुधायो स्ट्रक्चर जे हवाले सां, ॿियूं नव प्रोजेक्ट्स जे हवाले सां, ख़ासि करे जेको हीअं सिंध हुकूमत जो इहो इनिशिएटिव आहे औरत खे बाख्तियार बणाइण जो, इहो हिकिड़ो वॾो प्लस पॉइंट आहे। ऐं मां सम्झां थो शायदि इहो सिंध में गेम चेंजर साबित थी थो सघे। असांजो उहे घरेलू ख़वातीन जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ कमु कनि थियूं पियूं, रोज़गार कनि थियूं पियूं, नौकरियूं कनि थियूं पियूं, उन्हनि खे सपोर्ट करण लाइ इलाही भरपूर तरीक़े सां, सुठे तरीक़े सां सिंध हुकूमत इहो इनिशिएट खयो त उन्हनि खे पिंक स्कूटीज़ मुफ़्त फ़राहम कई वेंदी। ऐं तव्हां ॾिसो हिन इनिशिएट जो पहिरियों मरहलो बाक़ाइदा शुरू थी चुको। कराची में इलाही सुठी तक़रीब मुनक़िद थी, जंहिंमें तक़रीबन 1000 खां वधीक मायुनि खे, छोकिरियुनि खे, यंग छोकिरियुनि खे स्कूटीज़ ॾिनियूं वयूं। ऐं शर्त छा आहे, सिर्फ़ु तव्हांजो लाइसेंस ठहियलु हुजे, तव्हां जिते जॉब था कयो या तव्हां जे यूनिवर्सिटी में पढ़ो था पिया उनजो कार्ड हुजे, ऐं देन उन खां पोइ तव्हां अप्लाई कंदो ऐं जॾहिं तव्हांजो नंबर लॻंदो तव्हांखे स्कूटीज़ फ्री तव्हांखे मिली वेंदी। ऐं हाणे उन कराचीअ जे इनिशिएट खां पोइ हाणे असांखे ॾिसण में आयो 2 ॾींहं पहिरियां इहो इनिशिएट सखर में थियो ऐं सखर में इलाही बहितर अंदाज़ में तक़रीब मुनक़िद थी, जंहिंमें सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण महिमान ख़सूसी तौर ते शिरकत कई। ऐं सखर ऐं शिकारपुर ऐं उनजे गिरदो नवाज़ जा जेके बि इलाइक़ा हुया उते ख़वातीन खे मुफ़्त स्कूटीज़ विराइण वारी ख़ूबसूरत नमूने सां हिकिड़ी तक़रीब मुनक़िद कई वई। बिल्कुलु, ऐं तक़रीब में सूबाई वज़ीर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण साहब जन शिरकत कई आहे ख़ुसूसी, ऐं पाण ॾिसनि पिया, चेक एंड बैलेंस रखनि पिया ऐं ख़ासि करे औरत खे जीअं बाइख्तियार बणाइण जो हिकिड़ो वॾो क़दम खयो वियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां। इहे खोड़ सारा ॿिया बि क़दम आहिनि, जीअं BISP जी रक़म मिलंदी आहे मुस्तहिक औरतुनि खे, उन्हनि खे मदद फ़राहम करण लाइ। ईअं ई किसान कार्ड, हारी कार्ड जंहिंखे असीं चऊं था, उहो बि मिले थो। सीनियर सिटीज़न कार्ड आहे। अहिड़ा खोड़ सारा ॿिया इनिशिएटिव जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी वरिता आहिनि, पर हीउ जेको औरत खे बाइख्तियार बनाइण जो क़दम आहे, यानी कि पिंक स्कूटीज़, कराची में 2 तक़रीबूं थी गुज़रियूं आहिनि माशाअल्लाह। केतिरनि ई छोकिरनि खे असीं ॾिसूं था जेके रोड रस्तनि ते मुबशिर पंहिंजी स्कूटी पाण हलाए करे ऐं हिकिड़ो बाइख्तियार थी करे वञनि पियूं पंहिंजे कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ ऐं ऑफिसिस, ऐं इहा ख़ुशीअ जी अलामत आहे। ऐं हिकिड़ी पाण में हिकिड़ो जोश अचे पियो, ऐं इहो बि अचे पियो त असां वटि पंहिंजी सवारी आहे, असीं कंहिंजा मोहताज न